मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंधमा जे तासीं दिलदार सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ शहीद इब्ने करबला हज़रत इमाम हुसैन जे चहलम जे मौक़े ते मोरो में सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम किया विया आहिनि। पुलिस जी वॾी नफ़री मुक़ररु कई वई आहे। उन सिलसिले में वॾे मुंशी मोरो थाणो सैयद अरबाब अली शाह मीडिया सां मुख़्तसर ॻाल्हाईंदे चयो त SSP नौशरो फ़िरोज़ कैप्टन रिटायर्ड सदाम हुसैन ख़ासि करे DSP मोरो सरदार ख़ान चांडियो ऐं SHO मोरो बशीर अहमद चांडियो जी सख़्त हिदायतुनि ते मरकज़ी इमाम बारगाह मोरो मां निकिरंदड़ मातमी काफ़िले जी सिक्योरिटी सख़्त कई वई आहे। काफ़िले जी मुख़्तलिफ़ रस्तनि ते पुलिस जी वॾी नफ़री मुक़ररु कई वई आहे ऐं सिविल ड्रेस में बि पुलिस एहलकार मुक़ररु किया विया आहिनि। हर ईंदड़ वेंदड़ माण्हुनि ते नज़र रखी पई वञे। DSP सरदार ख़ान चांडियो ऐं SHO बशीर अहमद चांडियो पाण मातमी काफ़िले जी निगरानी करे रहिया आहिनि। सैयद अरबाब अली शाह वधीक चयो त सिक्योरिटी जे हवाले सां समूरे मुल्क में मातम मोबाइल नेटवर्क बंदि आहे। मोमिनीन खे का भी शिकायत हुजे त डायरेक्ट मोरो थाणे ते राब्तो करे पंहिंजी शिकायत दर्ज कराइनि। मोरो सैयद अरबाब अली शाह जीअं त अॼु इमाम हुसैन जिन जो चालीहो आहे उन सिक्योरिटी जे हवाले सां ऐं साईं जन खे ॿुधाइणु चाहियां थो त असांजी जेका ड्यूटी आहे जनाब SSP साहब जी नौशर फिरोज़िन जे प्रोग्राम मूजिबि जनाब DSP साहब ऐं जनाब SHO साहब मोरो जिन जो मुतहत लॻाई वई आहे, जंहिंमें 7-8 सब इंस्पेक्टर आहिनि, उन में ASI आहिनि, 100 खनि पुलिस वारा आहिनि, उन खां अलावा 60 पुलिस कांस्टेबल जेके लेडीज़ आहिनि उहे बि तैनात कयल आहिनि। रूट मुताबिक़ असांजी जेके बि ड्यूटियूं आहिनि सख़्त सां लॻल आहिनि। ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे चेक कयूं था। उन खां जेको बि ट्रैफ़िक जो इंतज़ाम आहे उन में ट्रैफ़िक तैनात कई वई आहे। असांजे PS जे हद में जेको बि रूट आहे उन में असांजा मख़फ़ी तरह अचनि कपिड़नि में बि माण्हू छॾियल आहिनि। उन खां अलावा कंहिंखे बि का शिकायत वग़ैरह हुजे त बिल्कुलु असां उनजी शिकायत ॿुधंदासीं।